अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं वहाँ से गैर नाजिया में नाज़रीन सुभाणे 9 मई वारे वाक़े के एक साल मुकम्मल थींदो सुभाणे ऐं उन मुनासिबत सां सुभाणे पाकिस्तान में अंदर जेका हिन वक़्तु हुकूमत मौजूदु आहे, हुकूमत में वेठल जेके धुरियूं आहिनि उन्हनि इहो फ़ैसिलो वरितो आहे त असीं मुल्क जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कंदासीं। हाणे खां कुझु देरि अॻु सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हि कई त 9 मई वारो जेको मामिलो हो, जेको वाक़ियो जंहिंखे असीं सभु सान्हे तौरु यादि कयूं था, हिकिड़ो कारो बाब हो जंहिंखे तारीख़ में हमेशह हिकु कारे बाब तौरु ॾिठो वेंदो ऐं सुभाणे इहो फ़ैसिलो वरितो वियो आहे त वफ़ाक़ी काबीना जो ख़ुसूसी इजलास सुभाणे पार्लियामेंट अंदरि थींदो ऐं उन दौरान जेके मुल्क जा शहीद रहिया आहिनि, जिन मुल्क लाइ पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो आहे, उन्हनि सभिनी खे भेटा ॾिनी वेंदी, ख़राज अक़ीदत पेश कयो वेंदो ऐं 9 मई वारो वाक़ियो ॿीहर कंहिंखे दोहराइणु न ॾिनो वेंदो ऐं असीं हुनखे विसारे नथा सघूं, कंहिं तौरु ई गवारा नाहे। इन सिरे हेठि नाज़रीन ही तक़रीब सुभाणे मुनक़िद कई वेंदी। हुकूमत पंहिंजो बयानियो ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब अहम पॉलिसी बयान बि ॾींदा। जॾहिं तव्हांखे ज़रूरु इन शइ जी बि सुध आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सुभाणे सॼे मुल्क में पुरमुन एहतजाज जो सॾु ॾिनो आहे ऐं सुभाणे इन हवाले सां इहो बि ॼाणायो पियो वञे त जेके मुल्क जा मुख़्तलिफ़ प्रेस क्लब्स आहिनि उते कुझु प्रेस कॉन्फ्रेंसिस बि कयूं वेंदियूं ऐं पुरमन एहतजाज जो धरणनि जे हवाले सां मुंहिंजो इहो चवणु आहे त हीउ फ़ैसिलो बानी PTI ते छॾियल आहे। धरणनि जे हवाले सां छा थो थिए, हाणे 9 मई खां सुभाणे साल मुकमल थिए पियो। 2 ॾींहं अॻु जेका DG ISPR साहिब जी अहम जेका प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं आई, उनखां पोइ रद्दअमल बि साम्हूं अचे पियो। उन प्रेस कॉन्फ्रेंस खे वठी करे जेके उन जा कॉन्टेंट्स हुआ उन ते बि तमामु घणी गुफ़्तगू ऐं डिबेट हलंदड़ आहे त उन जा कहिड़ा असर हूंदा, कहिड़ा नतीजा ईंदा। तमामु वाज़े अंदाज़ में कैटेगोरिकली हीउ चयो वियो पाक फ़ौज पारां त असीं जे मुल्क जी तरक़ीअ जे हवाले सां जेके रुकावट बणिजनि था, असीं न त उन्हनि सां का कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि थींदी, बटन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माफ़ी जो दॻ आहे ऐं 9 मई जे ज़िम्मेवारनि खे हर हाल में सज़ा ॾिबी। छाकाणि त जेकॾहिं 9 मई जे ज़िम्मेवारनि खे सज़ा न ॾिनी वई त पोइ हिन मुल्क अंदरि कंहिंजी बि जान माल इज़त महफ़ूज़ न रहंदी। ॿिए पासे नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिं बि क़िस्म जी लचक ॾेखारण खां इनकार कयो आहे, पर इते कुझु कन्फ्यूजन ज़रूरु नज़र अचे थी। हिकु पासे पार्टी जो जेको मौक़िफ़ आहे तमामु घणो सख़्तु नज़र अचे पियो, ॿिए पासे बानी PTI जेका गैर रस्मी गुफ़्तगू कई आहे सहाफ़ियुनि सां, उन में हिकिड़ो एलिमेंट गुड कॉप ऐं बेड कॉप वारो नज़र अचे पियो। बानी PTI जो इहो चवणु आहे त फ़ौज असांजी आहे, असांखे फ़ौज सां को मसइलो न आहे। उन्हनि इहा बि ॻाल्हि कई आहे त ख़ुदा जे वास्ते फ़ौज खे सियासत में न घिलियो वञे ऐं गॾोगॾु हुननि जेके मामला थिया आहिनि उन हवाले सां इहो बि ॼाणायो आहे त असीं जांच लाइ तयारु आहियूं ऐं त हिकिड़े पासे पार्टी जो तमामु सख़्तु मौक़िफ़ आहे। बानी PTI जे मौक़िफ़ में कुझु असांखे मिक्स्ड जेको चइजे त रिएक्शन नज़र अचे पियो। उनखे बि पिणु असां पंहिंजे पैनलिस्ट सां अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं नाज़रीन। उनखां सवाइ हिकिड़ी ॿी डेवलपमेंट असांखे नज़र आई आहे। मूंखे यादि हूंदो त मख़सूस सीटुनि जे वारे मामले ते सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो ऐं उन फ़ैसिले ते इलेक्शन कमीशन हाणे अमल जो आगाज़ करे छॾियो आहे। उन जे अमल जी जेका शुरूआति आहे उहा सिंध असेंबली खां कई वई आहे। सिंध असेंबली जे मख़सूस सीटुनि ते 3 मेंबर्स जी रुकनियत अॼु मुअत्तल कई वई आहे। ॿुधायो पियो वञे त नाज़रीन जेको टोटल अंग आहे इज़ाफ़ी सीटूं जेके मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI जे हिसे में आयूं आहिनि ऐं जेके ॿियूं पार्टियुनि जे हिसे में आयूं आहिनि जेके हुकूमती इतिहाद में आहिनि, उन्हनि मां ॼाणायो पियो वञे त जेको तक़रीबन 44 उहे सीटूं आहिनि जेके प्रोविंशियल असेंबलीज़ में मेंबर्स खे मिलियूं आहिनि ऐं क़ौमी असेंबली में उन्हनि सीटुनि जो जेको तादादु आहे उहो 23 ॿुधायो पियो वञे। हाणे इहो बहस पिणु हलंदड़ आहे त आइनी तरमीमुनि खे वठी करे जेको हुकूमत हाणे, छाकाणि त जेका पोज़ीशन हाणे बीठी आहे उहो मुमकिन न हूंदो हुकूमत लाइ कंहिं क़िस्म जी आइनी तरमीम करणु, छाकाणि त हुकूमत हिन फ़ैसिले खां पोइ 2 भाङे 3 अक्सरियत विञाए चुकी आहे। हुकूमत वटि सादी अक्सरियत ज़रूरु मौजूदु आहे त ईअं चई सघिजे थो त हुकूमत जे वजूद खे त को ख़तरो कोन्हे इन डेवलपमेंट खां पोइ, पर हुकूमत लाइ ॾुखियाऊं तमामु घणियूं पैदा थी वियूं आहिनि। कंहिं क़िस्म जी तरमीम खे करणु हुकूमत लाइ ॾुखियो हूंदो। नाज़रीन इन ते ई गुफ़्तगू कंदासीं। जेको एक्सपर्ट पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख़्वाजा साहब। कराची स्टूडियो में ई मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहब, मूंखे कराची स्टूडियो में उन्हनि जॉइन कयो आहे। उनखां सवाइ नाज़रीन गुण सफ़ीर आहिनि, सीनियर एनालिस्ट आहिनि
सीनियर डिप्लोमेट जमील अहमद साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं अॻूणा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन आहिनि कुंवर दिलशाद साहब, उहे पिणु मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी मेहरबानी, मां गुफ्तगू में हिस्सो वरतो है। बाकी मिलने की इजाज़त सां कुंवर साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। मुझे बताइएगा कि ये जो डेवलपमेंट हुई जिसका आगाज़ इलेक्शन कमीशन ने सिंध असम्बली से कर दिया है, अब इसके असरात क्या देख रहे हैं आप और हुकूमत के पास क्या ऑप्शंस रह जाते हैं सूरत हाल में? कमीशन ऑफ पाकिस्तान में 6 मई का जो फैसला आया 3 रुकनी पंच सेंट्रल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का, उसमें उन्होंने ये बाकायदा जजमेंट दी है, फैसला दे दिया है कि ये इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में जो ख्वातीन की और अकलियत की जो नशिस्तें जो थी वो उन्होंने आइन के आर्टिकल 51 की खिलाफ वर्जी करते हुए और बाकी दीगर सियासी जमातों में तकसीम कर दी। ये इलेक्शन कमीशन का मैंडेट नहीं था और उस लिहाज से उन्होंने उसको मुअत्तल कर दिया उस फैसले को। और पेशावर हाई कोर्ट ने जो इलेक्शन कमीशन के पाकिस्तान के फैसले की तौसीक की थी वो ही मुअत्तल कर दिया। अब इसको इन हालात को देखते हुए इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने आज ही उन्होंने एक नोटिफिकेशन जारी किया है कि हम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के फैसले की रोशनी में वो तमाम नशिस्तें जो हमने मखसूस नशिस्तें हमने दीगर सियासी जमात में तकसीम कर दी थी उसको हम डी नोटिफाई कर रहे हैं। और साथ ही इलेक्शन कमीशन पाकिस्तान के इस फैसले की रोशनी में बड़ा अच्छा खुशाइन फैसला किया है। गैर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का फैसला बड़ा अहमियत का हामिल है। तो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ने भी ये फैसला किया कि वो जो ख्वातीन या अकलियतें वो जो कौमी असम्बली में या सूबाई असम्बली में बाकायदा डिबेट में हिस्सा ले सकती हैं, लेकिन वो वोट कास्ट नहीं कर सकते, यानी बादी नजर में उनको सस्पेंड कर दिया। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ने गैर फाद कर दिया। तो अब ये सारा मामला 3 जून को जो लार्जर बेंच आएगा उसमें ये फैसला जो है आईनी कानून के 51 आर्टिकल के हवाले से फैसला अहम होगा। लेकिन वो 5 रुकनी बेंच है, 3 रुकनी बेंच तो यही बेंच तशरीफ रखेंगे, 2 बेंच के मेंबर आ जाएंगे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के। तो फैसला तो हमारी नजर में यही हो गया जो 6 मई को आ चुका है। इसमें सबसे एक अहम जो पेशरफ होगी उसमें पेशरफ ये होगी कि कौमी असम्बली में इस वक्त सुन्नी इत्तेहाद कौंसिल के 84 मेंबर हैं वो हो जाएंगे 107 और इसी तरह जो नशिस्तें हैं सूबाई असम्बली पंजाब में वो नशिस्तें 109 हैं वो हो जाएगी 130। तो एक अच्छी खासी तादाद उनकी बढ़ जाएगी। और इसी दौरान में जून और जुलाई के दरमियान में जो इलेक्शन ट्रिब्यूनल में जो दरखास्तें जमा हुई हैं 80 नशिस्तों को चैलेंज किया हुआ है तहरीक इंसाफ के हामी या सुन्नी इत्तेहाद कौंसिल ने, तो वो फैसले भी इसी दौरान में आ जाएंगे। और हमें ये नजर आ रहा है जैसे कि वो दावा कर रहे हैं कि फार्म 47 में को टेम्परिंग की गई है, तो वो सारे फार्म 45 को सामने रखकर जो ओरिजिनल डॉक्यूमेंट्स है, अगर फार्म 47 में टेम्परिंग नजर आ गई तो फिर इलेक्शन ट्रिब्यूनल जो है वो फैसला जो है वो उनके हक में चला जाएगा और वो भी ऑटोमेटिक नशिस्तें उनको 30 या 35 सीटें जो है वो मिल जाएंगी या बाई इलेक्शन होगा, जिनमें इंतखाबात होंगे। तो ये एक सबसे बड़ी साथ साथ वो भी को 30-40 सीटें मिलने का इम्कान है। लेकिन जो अब जो तहरीक इंसाफ के हमायत याफ्ता जो फैसला आ गया है उस पर जो हमारे जो बाकी सियासी पार्टी है, मतलब मुस्लिम लीग नवाज है, पीपल पार्टी है, वो इनकी तादाद कम हो गई है। अब कौमी असम्बली में सूबाई असम्बली में इनकी नशिस्तें कम हो गई है और सुन्नी इत्तेहाद कौंसिल कौमी असम्बली की सबसे बड़ी सिंगल मेजॉरिटी पार्टी की हैसियत से सामने आ गई है। ये एक बड़ी अच्छी पेशरफ्त है। फैसले अदालतों में होने हैं और आइन की तशरीह होनी है। इलेक्शन के पाकिस्तान ने फैसला अपनी दानिशमंदी में दुरुस्त किया है, लेकिन बहरहाल आगे ऊपर आला अदालतें हैं तो वो भी उसकी खामियां देख लेते हैं। तो इलेक्शन के पाकिस्तान के फैसला तो उन्होंने कर दिया मुअत्तल, तो वो ये इससे बड़ी अहम पेशरफ्त होगी, सुन्नी इत्तेहाद कौंसिल को नशिस्तें मिल जाएंगी। उम्मीद तो यही है अगर 3 जून का फैसला बड़ा इंपॉर्टेंट होगा। लेकिन इस वक्त मौजूदा कौमी असम्बली सूबाई असम्बली में मुस्लिम लीग की नशिस्तें कम हो गई है, ख्वातीन की मिनॉरिटी नशिस्तें तो बरकरार हैं लेकिन वो वोट कास्ट नहीं कर सकते, इस लिहाज से उनकी मेजॉरिटी कम हो गई है। मेजॉरिटी कम हो गई है, जैसे कि आपने फरमाया कुंवर साहब के मुश्किलात हुकूमत के लिए ज़रूर पैदा हुई हैं, लेकिन बहरहाल इस वक्त तक क्योंकि 3 जून का जो फैसला होगा बड़ा इंपॉर्टेंट होगा, अभी तक हुकूमत के वजूद को कोई
इस लिहाज से कोई ख़तरा नहीं है। लेकिन जो ट्रिब्यूनल्स का आपने जिक्र किया कि ट्रिब्यूनल्स की तरफ से जो फैसले आने हैं और फिर साथ साथ ये जो कुछ मामला पैदा हुए हैं, इसको कैसे देखते हैं आप, और हुकूमत के हमारी साइड पर क्या ऑप्शन है वो भी बताइएगा। खतरा तो हो गया ना, बजट इजलास आना है, बजट की मंजूरी में बड़ी दिक्कत दुश्वारी पेश आएगी, रुकावट पेश आएगी, तो वो बड़ा हंगामा राई होंगे। तो बजट पास करना जो है वो कौमी हुकूमत, बड़ी वफाकी हुकूमत को, सूबाई हुकूमत पंजाब को बड़ी मुश्किल तरीन मरला गुजरना पड़ेगा। जी कुंवर साहब, बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, इंतहाई अहम ही डेवलपमेंट आहे ऐं ज़ाहिर आहे उबूरी फ़ैसिलो हो, पर इन उबूरी फ़ैसिले खां पोइ हुकूमत जी ॿ भाङे टे अक्सरियत ख़तमु थी चुकी आहे। हुकूमत कंहिं क़िस्म जी आइनी तरमीम नथी करे सघे इन सूरत हाल में ऐं उन ते जेको आगाज़ शुरू थियो आहे, त हाणे जेके मेंबर्स आहिनि उहे फ़िलहाल उन्हनि जी रुकनियत मुअत्तल थियण खां पोइ हाणे को मेंबर कंहिं क़िस्म जो को वोट कास्ट नथो करे सघे। इंतहाई अहम ही डेवलपमेंट आहे। हाणे ॾिसिजे त इन पोज़ीशन खां पोइ सुन्नी इतिहाद काउंसिल वारा तमामु घणा पुरुमीद आहिनि त जेको फ़ैसिलो ईंदो हतमी उहो उन्हनि जे हक़ में ईंदो। ॿिए पासे हुकूमत वटि कुझु ख़दशा बि आहिनि सूरत हाल खे बची करे। हाणे ॾिसूं त हुकूमत जी फर्दर छा स्ट्रेटजी रहंदी, उन ते पिणु गुफ़्तगू थींदी ऐं उनखां अॻु जेको असां ज़िक्र कयोसीं त सुभाणे 9 मई खे पूरो साल मुकमल थियणु वञे पियो ऐं उनखां 2 ॾींहं अॻु तमामु घणी अहम प्रेस कॉन्फ्रेंस बि साम्हूं आई आहे, पोइ रद्दमल बि साम्हूं अचे पियो। मूंसां गॾु ॿिया पैनलिस्ट बि मौजूदु आहिनि। जमील साहिबु, अवां वटि ईंदसि ऐं हीअ जेका समूरी सूरत हाल आहे, स्पेशली जेका हाणे जेका सूरत हाल थी, त हिकिड़े पासे सां ॾिसूं पिया त हीअ रिलीफ मिलण जो इम्कान हाणे तमामु घणो चिटो थी चुको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे वठी करे इन मामले ते, सीटुनि वारे मामले ते आहे। ॿिए पासे जेको 9 मई वारो मामिलो आहे, तमामु घणो अहम मामिलो ऐं उन ते वाज़े अंदाज़ में पाक फ़ौज इहा ॻाल्हि कई त असीं कंहिं तरीक़े कंहिं तौर बि उन माण्हू सां न ॻाल्हाईंदासीं, उन टोले सां न ॻाल्हाईंदासीं जेको मुल्क में ॾफेड़ फैलाइणु चाहे थो। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? माना ज़ाहिर आहे वो पाक फ़ौज जो बिल्कुलु इंस्टांस सही आहे ऐं किथे बि हुजे फ़ौज, पाकिस्तान में हुजे या अमेरिका में हुजे या बरतानिया में किथे बि हुजे, त उन्हनि जो इंस्टांस इहो ई रहंदो इन मामले में, ख़ासि तौर ते जंहिं मामले में तक़रीबन 200 खां मथे उन्हनि जा इंस्टॉलेशन्स, यानी जेके उन्हनि जा 200 खां मथे जेके बिल्डिंगूं हुयूं उते माब वियो आहे, कंहिं न कंहिं लिहाज़ सां उन्हनि अटैक कयो आहे या करण जी कोशिशि कई आहे, त उनजो मौक़िफ़ त पंहिंजी जाइ ते बिल्कुलु बजानिब आहे। ॾिसो अमेरिकन हिस्ट्री जे अंदरि को हिस्ट्री में शायदि तव्हांजो रिसर्चर ॿुधाए सघे, मूंखे न ई मिली अहिड़ी हिकु एग्ज़ाम्पल त वञी को इंस्टॉलेशन्स ते, मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते कंहिं सियासी मॉब, कंहिं सियासी पार्टी कंहिं ज़माने में भी को हमलो कयो हुजे। ॿियनि मुल्कनि में भी तमामु घटि एग्ज़ाम्पल मिले थी पई, अफ्रीकन कंट्रीज़ में यस आहे एग्ज़ाम्पल हिन जी, पर ॿियनि मुल्कनि में तमामु घटि इहा एग्ज़ाम्पल मिले थी पई। त बहरहाल इहो इंस्टांस त सही आहे आर्म फोर्सिस जो। हाणे उन जा जेके ॿिया जेके ॿियूं तफ़सीलूं आहिनि उन में डिबेटेबल शयूं अची थियूं वञनि त उनजो छा मक़सदु हो, उनजो मास्टर माइंड केरु हो, मास्टर माइंड ते हथ अञा ताईं छो न पियो आहे, उन ॻाल्हि खे पधरी छो न कई वई आहे, उनजो मक़सदु छा हो। आर्मी वारनि त पंहिंजो मौक़िफ़ ॾेई छॾियो फ़ौज ते, असां इन करे न निकितासीं छो जो असां वटि बंदूकूं या असां वटि तोपूं, असां वटि बंदूकूं ऐं तोपूं त माण्हू जेके आहिनि उहे मारिजी वञनि, असांजा माण्हू आहिनि, असांजे मुल्क जा माण्हू आहिनि, असांजी क़ौम जा माण्हू आहिनि, त असां इन करे उहो एक्शन कयोसीं। ऐं उन लिहाज़ सां जेके सिविल इदारा हुया उन्हनि खे या त को अॻुवाट ॿुधाइनि हा, कुझु कनि हा, त हिते थोरो ग्रे एरिया अची थी वञे त सिविल इदारा जेके आहिनि उहे ख़ामोश छो हुया, ऐं जे उहे ख़ामोश हुया त उन्हनि खे इंस्ट्रक्शन अहिड़ी ॾिनी वई, उन जी स्ट्रेटजी छा हुई, उनजो मक़सदु छा हो, ऐं वाक़ई उन्हनि खे बि इन करे रोकियो वियो त छा कोई अहिड़ी का ॻाल्हि कैलकुलेशन में, यानी उन्हनि जे एनालिसिस में आर्म फोर्सिस जी अची वई त ही बि को बि एक्शन थियो त उन में काफ़ी सिविलियन मारिजी वेंदा, या को शायदि ॿी धुर खे आर्म फोर्सिस खे इहो शायदि न हो अंदाज़ो त इन जो वॉल्यूम एतिरो वॾो थी पवंदो, यानी इन जी जेका आहे हिदत एतिरी, हीट एतिरी वधी पवंदी ते माण्हू 200 इंस्टॉलेशन्स ते जंहिं हिसाब सां हिन में मुल्क जी काफ़ी बदनामी बि थी। ॾिसो कैपिटल हिल ते जेॾी महिल हमलो थियो कांग्रेस बिल्डिंग ते, त उन वक़्तु बि उन्हनि जी काफ़ी बदनामी थी
पुलिस एक्शन बि उन में थियो, पर उन में जेके बाद में जेकी सज़ाऊं मिलियूं उहे बि साम्हूं, उन्हनि खे बि बख़्शियो न वियो हो ऐं ट्रंप ताईं ॻाल्हि पहुती हुई। त उन लिहाज़ सां उन ते पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे ॻाल्हि बिल्कुलु साम्हूं रखी छॾी ऐं उन पंहिंजो उन्हनि जो कानून ऐं आइन जेको आहे उन मुताबिक़ उन्हनि ते अमल कयो। असांखे बि खपे त असां पंहिंजे आइन ऐं कानून मूजिबि जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़े पासे ते कयूं। हाणे साल थी वियो आहे, साल खां वठी को फ़ैसिलो नथो थिए पियो। ठीकु आहे, उन में सुप्रीम कोर्ट जो बि हिन में इंटरवेंशन आहे मिलिट्री कोर्ट्स जे लिहाज़ सां, पर उन खां अलावा उन जा ॿिया रस्ता बि हुया, उहो कढी वठंदा। पर ॻाल्हि वरी अचूं था पिया इन ॻाल्हि ते त घटि में घटि इहो ॿुधाइनि हा त छा इन जो किथे विया उहे जेके प्लैनर हुया, जेके इन जे पोयां कॉन्स्पिरेसी हुई, उहे क़ौम खे ॿुधाईंदा, उन जी घटि में घटि तफ़्तीश थिए हा, उहा न थी आहे। बसि मुसीबत असांजे मुल्क में इहा आहे त सियासतदान ऐं पॉलिटिशियंस जेके आहिनि उन्हनि ते हर दौर में 75 सालनि में जेके बि दौर सियासत जा थोरा रहिया, उन में उहे फांसियुनि ते बि लटकायो वियो, उन्हनि खे एग्ज़ाइल बि मोकिलियो वियो, उन्हनि ते ज़ुल्म जी दास्तान बि थी। इहा ॻाल्हि मञी वई, स्टेट लेवल ते बि इहा ॻाल्हि असां हाणे ॾिसूं त इन्हनि जी जेका उहे कहाणी जेकी अनटोल्ड स्टोरीज़ चवंदा आहिनि, उहे थोरो घणो माण्हुनि जे साम्हूं अचे त ख़बर पवंदी। ऐं इन मामले खे अनर्थ करणु तमामु ज़रूरी आहे। ऐं पोइ ISPR सही थी चवे त इन में असां इहे अफ़रा तफ़री फैलाइण वारा माण्हू जेके आहियूं ऐं ISPR जे बयान जे मुताबिक़, प्रेस स्टेटमेंट जे मुताबिक़, ते उन्हनि माण्हुनि सां हाणे असां छा ॻाल्हायूं ऐं जिन्हनि असां ते ऐं असांजी स्टेट जे इंस्टीट्यूशन्स ते हमिलो कयो आहे। पर असांखे पाकिस्तान जे लिहाज़ सां ॾिठो वञे त पाकिस्तान में असांजी क़ौम, असांजा क़ौम जा माण्हू एतिरा अवेयर न आहिनि त उन्हनि खे इहो अंदाज़ो हुजे त जेॾी महिल को फ़लस्तीन ते ॻाल्हि थिए पई, का ॿी का ॻाल्हि थी थिए पई दुनिया में किथे बि, रुश्दी जी इहे ॻाल्हि थिए थी पई त पंहिंजी मिल्कियतूं साड़नि था पिया, पंहिंजो नुक़सानु कनि था पिया। इहो बि असांजो हिकिड़ो ट्रेंड थी पियो आहे त ॾिठो वञे त आहे ज़रूरु इहो न थियणु खपे हा, इहो थियो। इन जो तदारक अहिड़ो थियणु खपे त सियासत बि क़ाइमु रहे ऐं उन खां अलावा इहे भरम बि क़ाइमु रहिजी वञे। मुल्क ऐं क़ौम जा जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि में न सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे, उन में ॿियूं एग्ज़ाम्पल्स बि ॾिनी वयूं आहिनि ISPR जे तरफ़ां त हिकिड़ो तूफ़ान भरिसां हिकिड़ो अटैक वरी KP जा सरकारी रिसोर्सिस इस्तेमालु करे 2022 में इन पॉलिटिकल पार्टी जंहिं ते इल्ज़ाम आहे जिन्हनि कढियो हो PTI वारनि, त उहे उन्हनि रिसोर्सिस खे इस्तेमालु करे इस्लामाबाद खे बि अची उन ते हमिलो कयो, स्टॉर्मिंग कई। उन खां अलावा हीउ बि इल्ज़ाम आहे त दुनिया में उन्हनि IMF ख़त लिखियो, ख़बर आहे न लिखणु खपे हा। IMF खे त बाबा पैसा ॾियो, माण्हू बुख भले मरी वञनि। पोइ लॉबिंग फर्म, इहा बि हक़ीक़त आहे, ख़बर आहे असांखे, सॼी क़ौम खे ख़बर आहे त लॉबिंग फर्म हायर कई वई जंहिंमें असां उते ॿाहिरि जे मुल्कनि में पाकिस्तान बारे में, पाकिस्तान जे इदारनि बारनि में प्रोपेगेंडा थी। पर मां सम्झां थो त इहे इन्हनि में ॿई साइडनि ते कुझु न कुझु प्रॉब्लम आहे, इहो न थियणु खपे हा। ऐं इहा ई ॻाल्हि ISPR में इहो ॼाणाई वई आहे। त मां सम्झां थो this is again, it should not have happened. We can call it as a black day and we can call it that this was one thing which really brought so much of bad name to the country and had really degraded the image of the country. Thank you. ठीक जमील साहब, करीम साहब, मंतकी अंजाम ताईं हिन खे पहुचंदे कीअं ॾिसो पिया? हिकु त कमीशन जी ॻाल्हि थी, ॿियो इहो बि कल्ह की प्रेस कॉन्फ्रेंस में ज़िक्र थियो त माफ़ीअ जो दग आहे जंहिंजो असीं ॾिठोसीं त लचक न पई ॾेखारे PTI। ॿिए पासे ॻाल्हि थी त असीं कमीशन जे लाइ तयारु आहियूं, PTI बि ॼाणायो त असीं कमीशन जे लाइ तयारु आहियूं, ऐं उनखां पोइ हिन जो रद्द अमल कीअं ॾिसो पिया? मंतकी अंजाम ते ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पीपल्स पार्टी वधि में वधि स्ट्रगल कई आहे डेमोक्रेसी जे लाइ, ऐं ज़िया जी माशला में असां ते अहिड़ा ई इल्ज़ाम लॻी चुका आहिनि, उहो ग़लती हुजनि। अल्टीमेटली चीज़नि खे त ॻाल्हियुनि जे हथ ई अचिणो पवंदो, ॿिन्ही धुरनि खे कमीशन विहारणी पवंदी,
नंबर 1 ॻाल्हि, आउं सियासी वर्कर आहियां, आउं जेल में वियो आहियां, मुंहिंजी फैमिली वई आहे, मुंहिंजी पार्टी वई आहे, मुंहिंजा लीडर फांसी ते विया आहिनि, मुंहिंजा एग्ज़ाइल में विया आहिनि, पाकिस्तान जा सभु माण्हू, पीपल्स पार्टी न हर माण्हू। त आउं इहो सम्झां थो त कमीशन विहारणु खपे, नंबर 1। अल्टीमेटली टॉक्स ई थींदा। ॻाल्हियुनि लाइ तामीरी ॾिसो सियासत ॻाल्हि जो ॿुधो, शर्त रखियो हिंदुस्तान पाकिस्तान कोन्हे, जी। पाकिस्तान जी ॿई धुरूं आहिनि, ठीकु आहे। ऐं टी जेका ॻाल्हि इहा आहे त उहो 9 मई खे असां सपोर्ट नथा कयूं, जेको थियो ग़लति थियो, शहीदनि जेके बि आहिनि जेके असांजा उहे चीज़ूं न थींदा, उन जी असां मज़म्मत था कयूं, पर अल्टीमेटली हल छा आहे? हल त टॉक्स ई थींदा न। ऐं हल अल्टीमेटली जेको आहे सो अगरि 73 कॉन्स्टिट्यूशन खे तव्हां रखो था ऐं सम्झो था असांजो मुक़दस डॉक्यूमेंट, त इन माना अल्टीमेटली तव्हांजा कोर्ट्स खे फ़ैसिला करणा आहिनि न, दैट इज़ सिविलियन कोर्ट्स। ईअं त कोन्ह थींदो, मिलिट्री कोर्ट्स खे बि त चैलेंज कयो वेंदो आहे न। त हाणे आउं को फियर वियर कोन थो कयां, जेको लॉ आहे उहो ॿुधायां पियो। सो मुंहिंजे ख़्याल सां ॻाल्हि ॿोल जे सवाइ ॿियो हल कोन्ह थींदो। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त PTI जे ज़हन में चिटी ॻाल्हि इहा आहे त नवंबर में इलेक्शन्स पिया थियनि अमेरिका जा। कल्ह जेका हिकिड़ी नई न्यूज़ मूं पढ़ी, सभिनी पढ़ी हूंदी दोस्तनि, त बर्नी सैंडर्स ऐलान कयो त आउं इलेक्शन में अचां पियो, जेको डेमोक्रेटिक सोशलिस्ट आहे ऐं हुनखे सुठी पज़ीर आई आहे अमेरिका जी यूथ ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि में। त हाणे उहो वायुमंडल कीअं थो वञी बीहे मूंखे ख़बर कान्हे। अमेरिका में जेके नॉर्थ स्टेट्स जेके बि आहिनि, अमेरिका ॿिनि हिसनि खे तव्हां ॾिसो न, जीअं हिंदुस्तान में काऊ बेल्ट आहे जिते BJP अचे पई, जेके साउथ आहे उते कांग्रेस ऐं ॿियूं पार्टीज़ आहिनि, काऊ बेल्ट में बि जेके सो कम्युनिस्ट पार्टीज़ वारा आहिनि, पर हिते जेको आहे सो नॉर्थ में हमेशह डेमोक्रेट्स या लिबरल्स या प्रोग्रेसिव ईंदा आहिनि, हेठि वरी जेको आहे सो कंज़र्वेटिव ईंदा आहिनि। त बर्नी सैंडर्स जो हिकिड़ो सुठो आहे, मतिलबु मूंखे ॾाढी ख़ुशी थी इहा ऐलान ॿुधी करे कि बर्नी सैंडर्स इलेक्शन पोइ खटे हाराए, दैट इज़ सम अदर थिंग। ऐं मूंखे वधीक इंफॉर्मेशन कान्हे। त हाणे हुननि जे ज़हन में आहे त जेको ट्रम्प ईंदो ऐं हुनखे रिलीफ मिलंदो। ऐं पाकिस्तान जी 75 साल रियासत में सदाईं या बर्तानिया या अमेरिका जे चकरनि में चीज़ूं हलनि पियूं, हुननि ज़हन में इहा ॻाल्हि बि आहे। हाणे उनखां पोइ हीअ जेके डिसीशन्स आया आहिनि, कंवर साहब जेको आहे टेक्निकल माण्हू आहे, मां हुनखे बिल्कुलु उनजी राय सां सहमत थो कयां, पर एज़ अ पॉलिटिकल वर्कर माना आउं इहो जसारत करे चई सघां थो कि कल्ह जेका स्टेटमेंट आई हुई आज़म नज़ीम तारड़ जी, जंहिंजी ॻाल्हि तमामु मज़ेदार हुई, उन इहो चयो त कोर्ट्स खे सोचणु खपे त इलेक्शन कमीशन डिसीशन्स वरिता आहिनि, ठीकु आहे न। ऐं जेको भले वारो जेको फ़ैसिलो थियो उहो बि मुंहिंजे ख़्याल सां सही कोन हो। एज़ अ पॉलिटिकल वर्कर आउं चवां थो, पॉलिटिकल हक़ीक़त आहे न, जहिड़े नमूने पीपल्स पार्टी जी हैसियत हुई 77 में ऐं लेटर ऑन असांखे बि ईअं मतिलबु ज़िया वारनि कयो चीज़ूं ॾिसो, अल्टीमेटली टॉक्स ई थींदियूं। ऐं 9 मई खे असीं मज़म्मत था कयूं, जेको कुझु थियो आहे, शहीदनि जे लाइ असांखे एतिराम आहे, उहे असांजा शहीद आहिनि, असांजी लीडर बि शहीद आहे। 65 जे वॉर में हुर रेजिमेंट बि त हिंदुस्तान जे ख़िलाफ़ु विड़ी हुई, उते बि इलाही शहीद थिया, उन्हनि खे बि रिमेंबर कयो वञे हिननि सां गॾिजी। ऐं मुख़्तलिफ़ पाकिस्तान में जेके फ़ौज जेका असांजी मुख़्तलिफ़ दुश्मन सां विड़ी आहे, सियासी जदोजहद में जेके माण्हू शहीद थिया आहिनि उहे बि शहीद आहिनि असांजा। त बाक़ी इहो आहे त असीं चाहियूं था त पाकिस्तान अॻियां वधे, प्रोग्रेसिव ऐं लिबरल ऐं इग्लिटेरियन, जेको जिन्ना साहब जो ख्वाब हो ऐं पंहिंजो भुट्टे साहब जो, बीबी जो, ॿियनि प्रोग्रेसिव माण्हुनि जो। त असांजो स्टांस इहो आहे, पर 9 मई वारो जेको इशू आहे उनजी असीं मज़म्मत था कयूं। ठीकु, अबा साहब, ज़ाहिर आहे हर माण्हू मज़म्मत करे थो, जेको सम्झे थो, सोचे थो, शयुनि खे ॾिसे थो। जेका करीम साहब ॻाल्हि कई त हिन वक़्तु अल्टीमेट जेको थींदे नज़र अचे पियो, आख़िर में उहो ॻाल्हियुनि ताईं मामरा वेंदे नज़र अचनि पिया, पर हाणे जेका पोज़ीशन्स ते दूरियूं नज़र अचनि पियूं उनखे कीअं पिया ॾिसो ऐं कंहिंजी बार्गेनिंग पोज़ीशन अव्हांखे किथे नज़र अचे पई? ॾिसो, हिन मुल्क में 3 अहम तहरीकूं हलियूं, जन पंहिंजा गहरा असर छॾिया आने मथां, सियासी मुआशरे जे मथां, वरी मथां अदालतुनि जा फ़ैसिला जेके असांजे साम्हूं आहिनि नज़र अचनि पिया। सभ खां पहिरीं 9 सितारा वारी तहरीक हली भुट्टो साहिब जे ख़िलाफ़ु, जेका उहा मुनज़म हुई ऐं टारगेटेड हुई। उन खां पोइ MRD तहरीक, उन वॾा असर छॾिया।
वरी 9 मई वारो जो इहे वरी उन खां अञा मुख़्तलिफ़ हुई, उहा अञा मेन टारगेट ते हुई। त इहे जेके तहरीकूं, हिकु त रूटीन जो रोज़ु असां त ॾिसो सुबुह शाम मुज़ाहिरा कंदा, को ॾींहुं ख़ाली कोन्हे त जंहिं ॾींहुं के प्रेस जे ॿाहिरां को मुज़ाहिरो न थींदो हुजे, हर कहिड़ा 50-50 मसइला। पर जेके इहे जेके तहरीकूं आहिनि उन वॾे असरात छॾिया आहिनि पाकिस्तानी सियासत जे मथां, ऐं सियासी कारकुननि जा ज़हन तब्दील थिया आहिनि, काफ़ी घणो कुझु थियो आहे। भली मीडिया जो पंहिंजो स्टाइल हुजे, पर सोशल मीडिया इन में तमामु घणो अॻिते निकिरी वियो ऐं हर शइ जे साम्हूं हाणे नज़र अचे पई। हाणे ताज़ो जेका तहरीक जंहिंजी ॻाल्हि हले पई 9 मई वारी, ज़ाहिर अफ़सोसनाक वाक़ियो हुयो ऐं पहिरियों दफ़ो जेको टारगेट कयो वियो जेके दिफ़ाई इदारा, अहम इदारा मुल्क जा, ऐं एॾी हिमत जो मुज़ाहिरो कयो जेको इन जो पहिरियों साबिक़ा को रिकॉर्ड कोन थो मिले। त इन लिहाज़ खां ॾिठो वञे त भई इहा हिकिड़ी नई शइ साम्हूं आई मुल्की सियासत में। ज़ाहिर फ़ौज जो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, हुननि जो हमेशह पंहिंजो मौक़ुफ़ रहियो आहे त मुल्की इदारा जेके आहिनि सम्झो हमेशह पंहिंजे इदारे जो फ़ौज तहफ़ुज़ कयो आहे, ऐं ॿियनि बि रियासत जे इदारनि जो हमेशह फ़ौज जेको आहे तहफ़ुज़ कयो आहे, उहो पंहिंजी जाइ ते। पर जेको स्टाइल PTI जो नज़र आयो, हाणे साईं ॻाल्हि कई त हर शइ जो एंड वरी मुज़ाकरात थिए थो, जेके बि तहरीकूं वॾियूं आहिनि आख़िर में वॾियूं मुज़ाकरात टेबल ते थींदा हुजनि या अंडर टेबल थींदा हुजनि या कहिड़े बि नमूने छड़ा मुज़ाकरात आहिनि। तंहिं करे मुज़ाकरात जी झलक में असां नज़र अचे पई। हाणे जे विच ते ख़ुदि मुज़ाकरात कया विया PTI सां, ऐं मौजूदा गवर्नमेंट खे जेके इतिहादी पार्टियूं आहिनि पाण में उन्हनि खे बि चयो त भई तव्हां बि थोरो फ़राती जो मुज़ाहिरो कयो, PTI सां मुज़ाकरात कयो, त हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहियो वञे जो जेका सियासी कशीदगी जेका आहे उहा थोरी घटि थिए। छो त मुल्की हालात जेके आहिनि, असांजा मुआशी हालात आहिनि, जेका महांगाई आहे या माण्हू जन मसइले फाथल आहिनि, उनखे तव्हां उन वक़्तु ख़तमु करे सघो था या उनखे डील करे सघो था जॾहिं तव्हां हिकु बार वरी टेबल टॉक ते अचो ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां जेके इंतिहा पसंदि या शिदत सां जेके मुज़ाहिरा थिया आहिनि या जेके रिएक्शन थिया उनखे फेस करण जे लाइ, घटि करण जे लाइ तव्हां वरी टेबल ते ईंदव। ॻाल्हि इहा आहे त वापसि असांखे उते अचिणो आहे। त हाणे इन खे ज़ाहिर आहे की जेको मां सम्झां थो त PTI जी हवा घटि करे हुनखे वापसि टेबल ते आणणु, इहा हिकिड़ी इहो नुक़्तो अची चुको आहे, इन ते हिकिड़ो अमल बि थी चुको आहे। ऐं PTI जे बि कनि लीडरनि खे इंस्ट्रक्शन मिली विया आहिनि त तव्हां जेको आहे सो नरमी सां अचो ऐं ॻाल्हायो, टास्क कयो, त शायदि नई राह हमार कई पई वञे। भई इन हालत में PTI जेका आहे सो क़ाबिल आहे एहतियात जी 9 मई ते, इहा वरी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त हिकु त तव्हां हिकिड़ो ग़लति कमु कयो, हिकिड़ो वॾो हिकिड़ो तव्हां एक्शन कयो जंहिंजो अञा ताईं उहो तनक़ीद थिए पई, तव्हां वरी उन ते रदेमल ज़ाहिर करे वरी तव्हां इख़्तियारी कारसाई ॾियो, त इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त आख़िर इहो सियासत जो रुख़ काॾे वेंदो, या PTI वधीक पंहिंजो दॿाउ विझणु थी चाहे रियासती इदारनि ते, पंहिंजे सियासी मुखालिफ़नि ते, इहो बि थी सघे थो। हाणे इहो जेको आहे सो इहो मामलात असां त हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं माण्हुनि जी त भई मुल्की हालतुनि खे ॾिसंदे त जेके बि हिन क़िस्म जा रिएक्शन थियनि था, जेके बि हिन क़िस्म जा एहतियात थियनि था या कालूं अचनि थियूं या जेको उन जी असांखे मुखालत करणु खपे, ऐं असां यकीन चाहींदासीं त जमहूरी अंदाज़ सां माण्हुनि जा मसइला हल थियनि। ऐं जेको हिन वक़्तु मुल्क जी हालत आहे उहा मां सम्झां थो त इन्हनि एक्शन जे करे उहा ठीकु न थींदी, बल्कि सबुर तहमल ऐं जमहूरी अंदाज़ सां जेकॾहिं PTI वारा या जेके मिली करे कमु कंदा त शायदि असांजी हालतूं बहितर थी सघनि। ठीकु करीम साहिबु, पोइ सुभाणे स्ट्रेटेजी छा रहंदी हुकूमत जी? जेका ॻाल्हि अवैस साहिबु कई आहे, ज़ाहिर आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते हिन वक़्त ताईं उहो जेको जंहिंजा जेके असर आहे हिन वक़्त ताईं उहो महसूसु करे ॾिसी सघजनि था, पर उन बावजूदि हिकिड़ी प्रोटेस्ट जी कॉल आहे नेशन वाइड, ऐं उनखां सवाइ न रुगो PTI पर मौलाना साहिबु सुभाणे ई मिलियन मार्च जो ऐलान कयो आहे। उनखां सवाइ अॼु जेको कुझु लाहौर अंदरि असां ॾिठोसीं वकीलनि वारो जेको मामिलो थियो, उनखां पोइ वकीलनि जी बि जेका कॉल आहे उहा सुभाणे जे ॾींहं जे लाइ। त हीअ जेको सभिनी पारां जेको 9 मई खे चूज़ करणु आहे पंहिंजे प्रोटेस्ट लाइ, इनखे कीअं पिया ॾिसो? छा इहो अव्हांखे लॻे पियो को इतफ़ाक़ आहे, को हुस्न इतफ़ाक़ आहे, या का इन पुठियां बि कुझु का गेम का स्ट्रेटेजी वर्क करे पई? ॾिठो आहे ऐं सियासी वर्कर जी हैसियत सां हुननि खे राइट आहे, कॉन्स्टिट्यूशन में राइट आहे, मुज़ाहिरो करे सघनि था, उहो 9 मई ते कनि या 10 मई ते कनि या कहिड़ी तारीख़ ते बि कनि, ऐं हुननि खे उहो राइट आहे, उहो करे सघनि था। ऐं कोर्ट्स पियूं आहिनि जेके फ़ैसिला कनि छा आहे छा न आहे, इहे सभु कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे जेका ॻाल्हि पियो कयां। हाणे सुभाणे छा थो थिए छा नथो थिए, गवर्नमेंट खे जेको लॉ में आहे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे माण्हुनि खे प्रोटेस्ट करण जो, त उहो त थियणु खपे, भले वञी कनि, पर उन में तोड़ फोड़ लॉ खे हथ में न खणनि, लॉ एंड ऑर्डर खे।
इमलाक बाज़ार ते इहो ॼाणायो वियो आहे करीम साहब त कंहिं पुरमुन ही एहतजाज हूंदो, पर माज़ी असांजो ॾाढो आहे ऐं माज़ीअ में असां ॾिठो आहे त जॾहिं बि हिन क़िस्म जा मामला हिन क़िस्म जे माहौल में थिया आहिनि त पोइ हुन में खोड़ शयूं थियूं आहिनि, त उन हवाले सां हुकूमत जी का तयारी आहे, Definitely. होमवर्क आहे, छाकाणि त हीउ सवाल जीअं जमील साहब बि उथारियो त इन ते बि फ़ौज त पंहिंजो मौक़िफ़ बि ॾिनो ऐं गॾोगॾु इहा बि ॻाल्हि कई त पंहिंजे अंदरि बि असां एहतिसाब वारे अमल खे मुकमल कयो आहे ऐं असीं उन वक़्तु जेका कार्रवाई न थी उनजो वॾे में वॾो रीज़न हो त असीं चाहियूं पिया त शहरनि जी जेका जान ऐं माल जो तहफ़ुज़ बरक़रार रहे, पर सिविलियन इदारा छो ख़ामोश रहिया, इन ते बि सुवाल उथिया, छाकाणि त हीअ त पूरे मुल्क में असां कार्रवायूं ॾिठियूंसीं 9 मई ते। पोइ साहब से हाणे इन ते त इलाही किताबूं लिखियूं वेंदियूं फ्यूचर में, इलाही पॉइंट ऑफ व्यू ईंदा ऐं असां इन पाकिस्तान में जेको आहे सो लिमिटेडली ॻाल्हाए सघूं था, लिमिटेडली तज़ियो करे सघूं था। सो असांजी लिमिटेशन आहिनि, तव्हांजी लिमिटेशन्स आहिनि, हाणे इहो त फ्यूचर में चीज़ूं ख़बर पवंदियूं सभु। हिन वक़्तु इहो आहे त चीज़नि खे जेको आहे सो कामली वठी हलनि, हर दुर उहो ISPR हुजे या जेको तहरीक इंसाफ़ हुजे। ISPR जे विजन खे हुननि रद्द करे छॾियो आहे, तहरीक इंसाफ़ जेके डॉन में स्टेटमेंट आई ॿियनि अख़बारनि में हू पाण पढ़ी, ठीकु आहे न। ऐं ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त इन जो हल अल्टीमेटली ॻाल्हि ॿोल थींदी ऐं PTI अंडर द टेबल ॻाल्हि ॿोल करे पई, जेके कुझु महसूसु थो थिए, एविडेंस मूं वटि कोन्हनि ऐं पंहिंजो हुननि खे इंटरनेशनल मुख़्तलिफ़ क़ुवतनि जी सपोर्ट बि आहे, उहो बि नज़र अचे पियो हुनजी मुलाक़ातूं या हुनजी स्टेटमेंट सां। सो अल्टीमेटली ॿिन्ही जेको सो पॉलिटिकल फोर्स ऐं फ़ौज खे ॻाल्हि ॿोल करणी पवंदी, पर बहितर इहा आहे PTI वारनि जे लाइ, मां अॼु तव्हांजे तवसुत सां सियासी वर्कर ऐं पीपल्स पार्टी जे हिसाब सां इहो चवंदुसि कि PTI खे खपे त पार्लियामेंट में जिते हू वेठा आहिनि, नेशनल असेंबली में, सेनेट में, प्रोविंशियल, उते हुनखे विज़िबल कनि ऐं उहो टूल करे इस्तेमालु कनि, त उन्हनि खे मतिलबु बहितर थींदो फ्यूचर में, लॉन्ग टर्म में। बाक़ी जेके अगरि उहो टूल इस्तेमालु हिननि कोन कयो पार्लियामेंट जो, त उहो चीज़ूं मतिलबु आहे उते कारआमदा कोन थींदियूं, कारआमद कोन थींदियूं जेके दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी, त हू इस्तेमालु उहो उनखे कनि ऐं जेको आहे सो हरूभरू कन्फ्रंटेशन में न अचनि, मुंहिंजे ख़्याल ॻाल्हियूं ॿोलियूं कनि ऐं इहे ई इदारा हुआ जंहिं खे PTI खे PTI कयो, जंहिंसां उहे विढ़नि पिया ऐं उहो इदारा बि हिननि खे मज़बूत कयो PTI खे। हिकिड़ो नॉन पॉलिटिकल कल्चर असांजे असांजे मोड़ियो वियो आहे, मुरवज कयो वियो आहे PTI, जंहिंजे करे फॉर रीचिंग कॉन्सिक्वेंस अगरि फ्यूचर में बि इलेक्शन जॾहिं बि थियनि था 5 साल खां पोइ या उनखां पहिरीं या जेको मिड टर्म, त उनमें बि ही गले में पवंदी ऐं उन जा के अज़ाइम के सुठा त कोन्हनि। हू चवंदा त असां प्रेसिडेंशियल सिस्टम आणींदासीं, 2/3 मेजॉरिटी अचे ऐं असां जेको ही कंदासीं, जेको कम से कम सिंध ऐं बलोचिस्तान ऐं KP जे लाइ सूटेबल कान्हे, कम से कम सिंध बलोचिस्तान लाइ सूटेबल कान्हे। सो हाणे इहे सभु असांजी फिल्म वक़्तु जो जबर आहे जेको असांजे गले में पइजी वियो आहे। हाणे कीअं, हाणे हुनजो जान कीअं छॾाइजे, बसि मुज़ाकरात थियनि, पॉलिटिकल अमल हले, उहो पॉलिटिकल अमल ई जेको आहे सो को न को रस्तो कढंदो, बाक़ी ॿियो को रस्तो मूंखे नज़र ॿियो नथो को रस्तो मूंखे नज़र कोन पियो अचे। मूंसां गॾु नाज़रीन ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब बि आहिनि, निगरान सेटअप में गुणा घणो वज़ीर रही चुका आहिनि सिंध जा। ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब अस्सलाम वालेकुम। ब्रिगेडियर साहब कैसे देखते हैं आप, 1 साल कल मुकम्मल हो जाएगा 9 मई के साने को, और हुकूमत ने कल वफाकी कैबिनेट का एक पार्लियामेंट के अंदर एक अहम इजलास होगा जिसके अंदर ना सिर्फ शहदा को खराज अकीदत पेश किया जाएगा बल्कि एक अहम पॉलिसी बयान भी मुतवक्को है वज़ीर आज़म साहब की जानिब से कि आइंदा से एक पॉलिसी आ जाए इन सारे मामलात पर। लेकिन दूसरी तरफ हम देखते हैं कि एक प्रोटेस्ट की कॉल भी दी गई है पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानिब से सारे मुल्क में, और कल की जो प्रेस कॉन्फ्रेंस थी इसमें बड़ा कैटेगोरिकली कहा गया कि इंतशारी टोले के साथ ना कोई बात होगी, ना कोई मामलात आगे बढ़ेंगे। कैसे बढ़ते हुए देख रहे हैं आप इन मामलात को आगे, क्या कहेंगे आप कल के हवाले से? लेकिन बात यह है कि 9 मई का एक बहुत ही अफसोसनाक वाक़या था जिसमें वाकई बहुत ही ज़्यादा एक पार्टी ने ज़्यादती की और आपने मिलिट्री इंस्टॉलेशन के ऊपर ट्रक दौड़े, GHQ के चले गए, उसके बाद आपने जो हमारे शोधा है निशाने हैं
کے لواحقین کو بہت تکلیف ہوئی. یہ باتیں سمجھنے کی ہیں. اس کے باوجود فوج نے تو اگر آپ کو یاد ہے بہت ہی پروفیشنل طریقے سے ریسٹرین کیا اور کوئی ایسی بات نہیں ان کے نیچے حالات زیادہ خراب ہوتے بلکہ فوج کے لوگوں کو بچوں کا لے کہیں کوئی غلط فائر نہ ہو جائے جس سے ملک میں نقصان. اور جو دشمن کا نیریٹو ہے کہ فوج اور عوام کو لڑا دو آپس میں فوج کو کمزور کرو, وہ نیریٹو کامیاب نہ ہو جائے. لیکن بات یہ کہ حکومت کو بھی یہ حکومت تھی کہ یہ ملاریہ ڈے جگجیتی کر رہی ہے, پارٹی کی پالیسی بیان کر رہی ہے. لیکن بات یہ کہ 9 مئی کے انسیڈنٹ میں جو لوگ انوالو تھے ان کی کیسز کو بھی تو فائنلائز نہیں کیا گیا. امپورٹنٹ بات یہ ہے کہ آپ کے سامنے جو ملٹری کورٹ کا ٹرائل ہونے سے فوج نے کہا کہ کچھ لوگ جو بہت ہی زیادہ آگے پلاننگ میں تھے, ایگزیکیوشن میں تھے, ان کے خلاف کارروائی ہونی چاہیے اور وہ اس کو سپریم کورٹ نے اسٹے کیا گیا. وہ سارا مقصد ختم ہو گیا. جو فوج کا مقصد یہ تھا کہ اگر ان کو آج سے 3-4 مہینے 5 مہینے پہلے ہی ان کو ٹرائی کرتے اور جو انصاف کے تقاضے تمام پورے کرتے ان کو پورا صفائی کا موقع دیتے اور اس کے بعد جو اس میں انوالو تھے ان کو سزا ہوتی ہے. باقی کوئی فال نہیں کرتا, ہو رہا ہے کہ وہ بری ہو جاتی. لیکن اس سے یہ ہوتا ہے کہ یہ پھر آپ جسٹس گریٹ جسٹس ڈینائٹ کی جو پالیسی ہے وہ ہوتی ہے آپ کہ اس میں یہ پرابلم ہو جاتی ہے کہ دیکھیں آپ ابھی پیرنٹ کورٹ سے اگر یہ کیس چلیں گے تو 8 سے 10 سال چل سکیں اور کوئی اینڈ ریزلٹ ڈیٹ ہوتا رہے گا. تو جو ایک انٹرنل افیکٹ ہوتا ہے, ایک مقصد ہوتا ہے کہ لوگوں کو ایک سبق ملے کہ آئندہ آپ نے کسی ملٹری یا فوجی چھوڑنے میں یا آپ یاد کروں گا آپ نے جنہوں نے دینے کا اس کے لیے سزا ہوتی ہے. یہ نہیں کیا گیا. اس کو دیکھنا چاہیے کہ یہ کیسے. اور سیکنڈ اس پارٹی کو خود بھی ریئلائز اب کرنا چاہیے کہ انہوں نے جو انتظار کیا ہے جو نقصان بن جائے ملک کے ناقابل اعتراف کو نقصان مل جائے, اب اس کا ازالہ کرنے کا وقت ہے. بجائے کہ آپ اسی طرح کھڑے ہوں اور آپ کرٹیسائز کریں, فوج کے خلاف بات ٹرولنگ کریں, سوشل میڈیا پہ بات کریں, یہ سارے تو دشمن کا نیریٹو ہے. وہ ان کا تو مقصد یہ کہ فوج اور عوام کو لڑا دو, فوج کو کمزور کرو اور خدا نہ خدا لیبیا, عراق, سیریا کی طرح پاکستان کے اوپر بھی اپنی مرضی کی جو عزائم و مسلط کر دے. اس کے لیے میں آج کے دن ایک ہم خاص طور میں یاد کرنا چاہیے کہ پاکستان کی عوام اور فوج ایک ہے. بیکاز یو فائٹ ایز اے نیشن, ڈونٹ فائٹ فوج کے لیے لڑائی کرے گی. فوج, عوام اور حکومت مل کے نیریٹو کو ڈیفیٹ کرنا چاہیے. یہ بہت ضروری ہے. اس کے لیے ہمیں جو بھی قدم اٹھانے پڑے وہ اٹھانا. ٹھیک ब्रिगेडियर हार साहब बहुत शुक्रिया आपका, आपने वक्त दिया KTN न्यूज़ को. अबाई साहब अवां वञी न साईं ब्रिगेडियर साहब ॻाल्हियूं मां ॿुधियूं आहे. फील इहो पियो थियो त ॼण जेके हुकूमत क़दम खयां आहिनि सुभाणे खे ॾींहं खां वठी करे यकजहतीअ वारो या उन खां सवाइ हू ॼाणनि पिया पॉलिसी पिया उनखे वधी करे कार्रवाई वारो जेको फैक्टर आहे, छाकाणि त फ़ौज त कल्ह इहो वाज़े ॿुधायो त असांखे जंहिंखे एहतिसाब पंहिंजे अंदरि करिणो असीं उहो अमल मुकमल करे चुका आहियूं. हाणे अवां ॾिसो पिया त बॉल हुकूमत जे कोर्ट में आहे इन मामले ते. जी बिल्कुलु. असल में हिकु वॾी इहा आम ॻाल्हि आहे त साल गुज़री वियो आहे त उन में कंहिं क़िस्म जा फ़ैसिला या उन शइ खे क्लियर थियणु खपे आहे न. अच्छा PTI वारा पंहिंजे सियासी अंदाज़ सां पंहिंजो पाण खे मज़मून था ज़ाहिर कनि था असांजो इन में वास्तो ई कोन्हे, इस्तेमालु थी वियासीं फलां ते असांजी प्लानिंग में शामिलु न हुयो. अॼु ताईं हुनजो इहो चवणु आहे. ऐं हीअ जेका कार ॾिनी आहे सुभाणे जो इहो मक़सदु आहे त भई असां ज़ुल्म पियो थिए ऐं असां उन जवाब में कार ॾिनी आहे जेका सुभाणे वारी 9 मई वारी. त हाणे इहे जेके शयूं आहिनि इहे वक़्त ते फ़ैसिला जेके आहिनि वॾा अहम हूंदा आहिनि. असां वटि हिकिड़ी इहो वॾो मामिलो आहे, ॾाढी गड़बड़ आहे त असां वटि वक़्त ते फ़ैसिला कोन था थियनि. पोइ उहे इंतिज़ामी सतह जा हुजनि, अदालती सतह जा हुजनि, उहे शयूं हिमत जंहिंजा असरात वटि तव्हां साम्हूं अचनि था. इहो रिएक्शन रदे में अचे पियो. तंहिं करे जेका सियासी या कश्मकश आहे या सियासी जेको भूचाल अची थो वञे इन्हनि शयुनि जे करे त इन सां आम माण्हू मुतासिर थो थिए, तव्हांजो मुल्क मुतासिर थो थिए, तव्हांजा इदारा मुतासिर था थियनि ऐं उहा सूरत हाल साम्हूं अची वई आहे. हाणे इहे जेके शयूं आहिनि मां सम्झां थो इन में पहिरीं त इंतिज़ामिया जॾहिं इहे मामला थिया फ़ौज जी पॉलिसी पंहिंजी जॻह ते त हुननि रिएक्शन न कयो. जो हुननि ॿुधायो त भई उन फ़ौजी रिएक्शन में वधीक मामिलो गड़बड़ थी सघे पियो या जानूं ज़ाहिर थी सघनि पियूं. तंहिं करे उहो जेको सब्र तहमुल जो मुज़ाहिरो थियो उहो पंहिंजी जॻह ते बहितरीनु फ़ैसिलो हुयो ऐं वक़्ताइतो फ़ैसिलो हुयो. पर हाणे जेको हीउ मामिलो आहे उन खां पोइ जेके इदारनि या ख़ासि तफ़्तीशी इदारनि अदालतुनि उन्हनि छा कयो. तंहिं करे अञा ताईं PTI इन 9 मई जे मामले ते मासूम लॻी पिया सियासी तौर ते ऐं हमदर्दियूं उन्हनि जूं की उहे साॻियूं मिलण लाइ उन में का कमी कान आई आहे. तंहिं करे इहे शयूं जेके आहिनि मां सम्झां थो
त वक़्त ते फ़ैसिला थियणु खपनि। ऐं 9 मई वारे मामले ते मां जीअं पहिरियों चयो त भई पहिरीं ॻाल्हि त PTI खे इहो कोन पियो ॻाल्हि त उहा कार ॾिए, न ॾियणु खपे हा। सब्र तमल मुताबिक़ इहो मामिलो ई अहिड़ो आहे जिते माण्हू कार न ॾिए त बहितर थियो। तंहिं करे कार ॾेई चुका आहिनि। हाणे सुभाणे छा थो थिए की थी सघे वरी को नया वाक़िया थियनि, अलाह रहम कंदो। त अॼुकल्ह जेको आहे इहे मामला ॾाढा मां सम्झां थो त इहो ॾाढा ॾुखिया थी पिया आहिनि। उनखे गवर्नमेंटूं फेस कोन थियूं कनि। ऐं ख़ासि तौर ते जेका मौजूदा गवर्नमेंट आहे इतिहाद जी, उनखे जे साम्हूं अहम फ़ैसिला उनखे खणणा आहिनि ऐं हुनखे क्लियर पॉलिसी ॾिसारणो आहे त हू PTI जे बारे में कहिड़ा फ़ैसिला थी करे, अॻिते हली कहिड़ी प्लानिंग थी करे, ऐं सुभाणे जे 9 मई वारे मामले खे कीअं थी डील करे, कीअं थो हुनखे जेको आहे सो मामिलो, इहे सभु शयूं साम्हूं आहिनि। हुकूमत जो इम्तिहान हूंदो सुभाणे। करीम साहब, जेका ॻाल्हि मां हर सवाल सॼी ॿुधी, उहो ई सुवाल अव्हांजे आॾो बि त कुझु देरि थी वई आहे, काफ़ी साल गुज़री पियो आहे, अञा ताईं जेके मुख्य फ़ैसिला या कहिड़ा क़दम असांखे नज़र कोन पिया अचनि। ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि न, त हर फ़ैसिला जेके कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ थींदा आहिनि। कॉन्स्टिट्यूशन में कोर्ट्स आहे, गवर्नमेंट कोन थी कुझु करे सघे। शहबाज शरीफ़ हुजे या साईं मुराद अली शाह हुजे या मरियम नवाज़ या गंडापुर या भुगटी साहिबु जेको वेठो आहे, केरु नथो करे। कोर्ट्स खे फ़ैसिला करणा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे। ॿी जेका आहे सा हीअ आपस में ॿिन्ही इदारनि जो, माना फ़ौज जो ऐं PTI जो जेको उनजी नेगोसिएशन आहे, ऐं नेगोसिएशन आहे, ऐं जेको आहे सो को न को रस्तो कढणो आहे। हाणे मतिलबु आहे त असां त 9 मई खे मज़म्मत था कयूं, पाकिस्तान जी इंस्टॉलेशन ते हमले जी मज़म्मत था कयूं, जेके शोधा आहिनि उनजी जेका तज़ली थी आहे उनजी मज़म्मत था कयूं। उनमें त पीपल्स पार्टी हुजे, नून हुजे, कोलिशन गवर्नमेंट हुजे, उहे सभु इहे पिया चवनि। इवन PTI बि ईअं पई चए। हिनजो खड़तेल इहो ई आहे त नेगोसिएशन थी, हिनजो कमीशन ठहे, ऐं जेको आहे सो कोर्ट्स खे खपे फ़ैसिला करे। कमीशन ठहंदे हाणे ॾिसो पिया या ॾिसो, हाणे उहो त शहबाज शरीफ़ खे फ़ैसिलो करिणो आहे की जेको कमीशन ठहे, ठीकु आहे न। ऐं डेफिनेटली कमीशन ठहणु खपे। ॿिन्ही धुरनि खे ईअं सबसाइड करे। ॾिसो न, असांखे अगरि तरक़ी करणी आहे त कॉन्फ्रंटेशन को सुठो त कोन्हे। कॉन्फ्रंटेशन इदारनि में कंहिं बि हिसाब सां सुठो कोन्हे। ऐं पाकिस्तान जा इदारा आहिनि ऐं ॿई पाकिस्तानी आहिनि। त असां लाइ, ऐं वरी मोदी इलेक्शन खटे पियो हुते, जेको नज़र पियो अचे। ऐं पोइ हालात दुनिया जा छा थींदा, हुते अफ़गानिस्तान डिस्टेबलाइज़ लॻो पियो आहे, यूक्रेन वॉर पई हले। इहे सभु इशूज़ जेके असां ते इम्पैक्ट थियण वारा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां नेगोसिएशन थियणु खपे, कमीशन ठहणु खपे, कोर्ट्स खे फ़ैसिला करणा आहिनि। इहे गवर्नमेंट छा थी करे सघे? कोर्ट्स खे फ़ैसिला करणा आहिनि। कोर्ट्स खे फ़ैसिला करणा। भाई साहब, आख़िरी कमु न वञे वठंदमि। ऐं सुभाणे जेको पॉलिसी बयान आहे वज़ीर साहिब जो, को ऐलान कमीशन जो कहिड़ो मामिलो बि साम्हूं अची सघे थो? अचणु खपे। ॾिसो, साईं चए थो अदालत में इजाज़त, पर तफ़्तीशी इदारा बि अहमियत रखनि था। ईअं त एग्ज़ीक्यूटिव्स जा जेके पंहिंजा इख्तियार आहिनि, मामरा आहिनि, अदालतुनि खे बि ज़ाहिर आहे हुकूमत जो फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां उनखे फ़ैसिला वठनि, उनखे अॻिते उनजी तवजह ॾियनि। मूविंग फोर्स हुकूमत हुजे थी, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हीउ ऐलान अव्हांखे लॻे पियो त सुभाणे अची सघे थो को क़िस्म जो ऐलान कहिड़े हवाले सां? कमीशन जे हवाले सां? जी, ॾिसो न, इहो त हाणे इहो त गवर्नमेंट जे हथ में आहे। त इनखे त इहे पहिरियों थियणु खपे हा। त इहे जेके एॾा वाक़िया जेके थिया आहिनि, इहे को मामूली वाक़ियो कोन्हे। इहे पाकिस्तानी सियासत में इन क़िस्म जो वाक़ियो जेको नई वारो थियो आहे, त इहो हिकिड़ो हैरान कुन वाक़ियो। इन ते घणा माण्हू हैरान हुया त इहो एॾो शदीद रद्द अमल जेको आहे सो, ऐं उहो बि हिकिड़े मुल्क जे वॾे इदारे ख़िलाफ़, ऐं उन्हनि जी इंस्टॉलेशन ते अटैक, ऐं मुनज़िम तरीक़े सां हर शइ नज़र अचे पई। त हाणे उनखे इहो इन खां वधीक ॿियो छा थी सघे? त इन ते कमीशन बिल्कुलु थियणु आहे, कार्रवाई थियणु खपे। हिमत ते को न को फ़ैसिलो थियणु खपे। आम माण्हू खे त ख़बर पए त भई हो त अञा मज़लूम लॻा वेठा PTI वारा, हो जो असां सां ज़ुल्म थियो आहे। त हुन सां ॻाल्हायो त हुननि जे कारकुननि खे हुननि अञा ताईं ज़हनी तौर ते तयारु कयो आहे त भई असांजो कुझु कोन्हे, सॼा मामला आहिनि। त घटि में घटि तव्हां उन खे जेके एॾा वॾा वाक़िया थिया उन्हनि खे त घटि में घटि बावर करियो, ॿुधायो आहे त भई तव्हां कयो छा पिया। तंहिं करे तमामु ज़रूरी आहे त मौजूदा गवर्नमेंट कमीशन जे हवाले सां, हूअं ई फ़ैसिले जे हवाले सां साल गुज़री वियो आहे। पहिरियों जेको हिन वक़्तु जमहूरी गवर्नमेंट आहे, हिनखे फ़ैसिला करणु खपे। ठीकु आहे भाई साहब, वरी महिरबानी मुंहिंजी। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तव्हांजी वरी महिरबानी। नाज़रीन, मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में जमील अहमद साहब हुआ, कुंवर दिलशाद साहब ऐं ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब जी गुफ़्तगू आहे। ॿुधी पंहिंजी फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।